ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मौसमियाती तब्दीलियुनि एड्स बाबति आगाही ॾियण लाइ कराची खां साइकिल ते निकितल नौजवान उमरकोट पहुची वियो आहे। नौजवान अज़हर पाकिस्तानी पूरे मुल्क जो साइकिल ते सफ़र करे पेशावर पहुचंदो, जॾहिं त नौजवान अज़हर जो चवणु आहे त मौसमियाती तब्दीलियुनि ऐं एड्स बाबति अवाम खे आगाही ॾियण सां कंहिंखे दिली सुकून मिलंदो आहे। अहम ख़बर खां अव्हां खे आगाह कयूं पिया। मौसमियाती तब्दीलियुनि एड्स बाबति आगाही ॾियण लाइ कराची खां साइकिल ते निकितल नौजवान उमरकोट पहुची वियो आहे। नौजवान अज़हर पाकिस्तानी पूरे मुल्क जो साइकिल ते सफ़र करे पेशावर पहुचंदो। नौजवान अज़हर जो चवणु आहे त मौसमियाती तब्दीलियुनि ऐं एड्स बाबति अवाम खे आगाही ॾियण सां खेसि दिली सुकून मिलंदो आहे। मौसमियाती तब्दीलियुनि ऐं एड्स बाबति आगाही ॾियण लाइ कराची खां साइकिल ते निकितल नौजवान उमरकोट पहुची वियो आहे। नौजवान अज़हर पाकिस्तानी पूरे मुल्क जो साइकिल ते सफ़र करे पेशावर पहुचंदो। तफ़सील मालूम कंदासीं उमरकोट मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर नज़र समेजो खां। जी नज़र, इन हवाले सां अपडेट कजो। जी बिल्कुल, उमरकोट में मौसमियात तब्दीली एंड्स बाबत आगाह ॾियण लाइ साइकिल ते कराची खां निकितल नौजवान जो उमरकोट पहुची वियो। वॾे सफ़र जो साइकिल ते तय करी उमरकोट पहुतल नौजवान अज़हर जो पाकिस्तानी है, वो उमरकोट के शहरनि तरफ़ां जो आंदिया कई वई ऐं मौसमियात तब्दीली एंड्स बाबति आगाह ॾियण लाइ साइकिल ते कराची खां निकितल नौजवान अज़हर पाकिस्तानी पूरे मुल्क से जो साइकिल जो सफ़र करी आगाह ॾेई पेशावर पहुचंदो। मौसमियाती तब्दीली एंड्स बाबति आगाह ॾियण लाइ साइकिल ते कराची खां निकितल जो आहे ऐं पूरे मुल्क में मौसमियात तब्दीली एंड्स बाबति जो आगाही ॾेई ऐं वापसि जो आहे हिन जो चवण तो पेशावर पहुचंदुसि ऐं मौसमियाती तब्दीली एंड्स बाबति जो आगाही ॾियण सां आवाम खे फ़ाइदो थींदो ऐं आवाम जो आहे आगाही ॾियण सां दिलि खे सुकून मिलंदो। मेहरबानी नज़र समेजो अपडेट करण।